प्रोग्राम वस्ती वस्ती वाहण वाहण में आऊं आवां जो पंहिंजो ग़ुलाम रसूल चांडियो ऐं नाज़रीन असां सैयद कामिल शाह जी बस्तीअ में पहुता आहियूं। सैयद कामिल शाह जी बस्ती टंडो जाम जे पासे में आहे, 6-7 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे ओभर तरफ़। ऐं हैदराबाद खां जेकॾहिं सफ़र कबो त 20-22 किलोमीटर जे मुफ़ासिले ते हीअ बस्ती मौजूदु आहे ऐं हीअ तल के हैदराबाद ॿहराड़ी में अचे थी। नाज़रीन हीअ बस्ती अॼु जे जदीद दौर में बि ज़िंदगी जे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। हिते सुई गैस कोन्हे का, वाटर सप्लाई जी का स्कीम कोन्हे ऐं लिंक रोड जेको हिन ॻोठ ॾांहुं अचे थो सो बि भॻल टुटल ऐं उहो कचो आहे ऐं भरियल आहे ऐं ॿिया बि अनेक मसइला आहिनि। हैरानगी जी ॻाल्हि इहा आहे त हिन जदीद दौर में जॾहिं सूबे अंदरि तइलीमी एमरजेंसी आहे तॾहिं हिन बस्तीअ में स्कूल मौजूदु कोन्हे। न नियाणियुनि जो स्कूल आहे ऐं न ई छोकिरनि जो स्कूल आहे। अचो त सैयद कामिल शाह जी बस्ती जे माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं ऐं उन्हनि खां पुछूं त उहे पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि था। कहिड़ा हाल अथव साईं? सब ख़ैर आहे, तबियत सही आहे, तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर ख़ैरियत आहे एहसान कीअं पियो वक़्तु गुज़रे? साईं बस अलाह जी महिरबानी आहे, पिया वक़्त खे धिकियूं। हा, वक़्तु ॾुखियो आहे ऐं ॾुखे वक़्त खे जहिड़े बि हिसाब सां ज़िंदगी आहे उनखे गुज़ारणो आहे, पिया हलूं। सही। हाणे सैयद कामिल शाह जी बस्ती में कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि? तव्हांखे सरकार छा छा ॾिनो आहे? उमेदवार जेके तव्हांखां वोट वठी विया आहिनि उन्हनि कहिड़ो कहिड़ो किरदारु अदा कयो आहे? थोरो असांखे हाल अहिवाल पंहिंजे ॻोठ जो ॾियो। साईं हीउ ॻोठु तक़रीबन 300 साल पुराणो असांजी दरगाह आहे हिते। हितां ई माना 1.5 किलोमीटर पंध ते उहा असांजी दरगाह आहे जंहिंजो गादी नसीन बि सैयद कामिल शाह आहे। ऐं इन दरगाह खे बि 300 साल थिया आहिनि, किताबनि में ऐं हर जॻह ते मौजूदु आहे, हज़ारे मुरीद आहिनि। पर उनजे बावजूदि माना हिन ॻोठ खे मुसलसल नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हाणे मुसलसल पीपल्स पार्टी जी हुकूमत रहण जे बावजूदि हितां जे ॻोठाणनि हमेशह उन्हनि खे वोट बि कयो आहे। ऐं जॾहिं उहो दौरु ईंदो आहे त पीपल्स पार्टी जा जेके नुमाइंदा आहिनि उहे हिते पहुची वेंदा आहिनि ऐं इन्हनि हिते असां सां उहे सभु कमिटमेंटूं करे वेंदा आहिनि त उहा स्कूल बि मिलंदो, गैस बि मिलंदो, रोड बि मिलंदो, रस्ता बि मिलंदा। पर उहे सिर्फ़ु माना ॻाल्हियुनि ताईं महदूदु रहिया आहिनि। आसरा अॼु बि आहिनि ऐं उन्हनि आसरनि ते ई जेको माना हीउ सॼो ॻोठु वोट ॾींदो बि थो अचे ऐं हाणे बि शायदि ॾींदो, छो त माण्हू सॼो ईअं ई आहे, सॼी सिंध में ईअं आहे। इहा ई सूरत हाल आहे हिते। त माना हिते गैस कोन्हे, रोड जंहिं तां तव्हां गुज़री आया आहियो तव्हां पाण ॾिठो आहे त मेन रोड तां 1.5 किलोमीटर बि कोन्हे जितां पाण गुज़रिया आहियूं। त उहो रोड बि जेकॾहिं ठही वञे तॾहिं माना अहिड़ी हाणे बरसाति हींअर त घटि वठी आहे, जेकॾहिं बरसाति वसी वई त पोइ जेको आहे हितां जो माण्हुनि जो निकिरण बि महल आहे। हिते तइलीमी हवाले सां माना स्कूल मौजूदु कोन्हे। कुनर प्लांट हितां खां 1.5 किलोमीटर पंध ते आहे। उनजे बावजूदि हिन सॼे ॻोठ मां उते हिकु बि जेको आहे सो माना मज़ूरी बि हिन ॻोठ लाइ उते नामुमकिन आहे। को बि माण्हू उते मज़ूरी बि कोन पियो करे। उनखे एम्प्लॉइज़ माना सरकारी तौर ते त नथा रखियो वञे, पर हीउ जेको माना शुरूआती कमु थींदो आहे उन में बि जेके मज़ूर हू आणींदा आहिनि उहे किथां पंजाब खां या ॿिए हंधा या टे हंधा आणींदा आहिनि या वरी आसपास जे ॻोठनि जा असां चऊं था उन्हनि खे बि भले मिले, पर हिते जेको ॻोठ जो माण्हू तव्हांखे उन में बि रोज़गार में बि कोन मिलंदो। बेरोज़गारी माना इंतिहाई दर्जे जी आहे ऐं तइलीमी सहूलियत का बि कोन्हे, गैस बि कोन्हे, रोड बि कोन्हे। सिर्फ़ु इहा हिन वक़्तु साईं तारक शाह जी महिरबानी सां जेको आहे सो माना लाइट असांखे हिन वक़्तु मिली आहे, उहा उनजी महिरबानी आहे। उहो हिकिड़ो कमु ज़रूरु थियो आहे। बाक़ी जेको आहे सो हिते को बि जेकी इंसानी ज़रूरती शयूं जेके आहिनि जिन जो असांजो राइट आहे जेको असांखे मिलणु खपे दुनिया जे अंदरि जिथे किथे आहे, उहा हिते बिल्कुलु कान्हे। उहा अणलभ आहे, हर शइ अणलभ आहे। हाणे इहो आहे त माना मिसाल हींअर जीअं तव्हांखे ॿुधायोसीं त लाइट वारो मसइलो हल थियो त इन लाइ बि असां वियासीं। रोड लाइ बि, गैस लाइ बि, ड्रेनेज लाइ बि, इहे सभु एप्लीकेशनूं बि ॾिनलूं आहिनि, लिखत में ॾिनलूं आहिनि। इहे जेके MP MNA रहिया आहिनि, हीअ लाइट असांजी मंज़ूर साईं पीर अमजद शाह जे दौर में थी, जेकी माना अॼु खां 2098 वारे दौर में जेको साईं अमजद शाह MP हुयो उन दौर में लाइट मंज़ूरु थियल हुई। उहा जेकी आहे अॼु बहाल थी। तव्हां छा था सम्झो त इहे एॾा मसइला आहिनि, इन्हनि जो हल आख़िर कहिड़ो आहे? वोट बि ॾियो था, मसइला बि हल नथा थियनि त पोइ आख़िर ॻोठाणनि खे छा करणु खपे?
ॻोठाणनि खे पाण में मुतहद थी जदोजहद करणु खपे ऐं ही इलेक्ट्रिक मीडिया जो दौरु आहे, हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे। हिन दौर में बि जेकॾहिं असां माना ख़ामोश रहियासीं त लाज़मी को बि मसइलो हल कोन थींदो। उन जे लाइ असांखे मुतहद थियणु पवंदो ऐं हिन वक़्तु जीअं इहो हिकिड़ो कमु थियो आहे त इन सिलसिले खे जेकॾहिं असां वधाईंदासीं त ॿिया बि मसइला हल थी सघनि था। जेकॾहिं असां गॾिजी सॾिजी इन शइ लाइ जदोजहद कईसीं त इनशा मसइला सभु हल थींदा। ऐं हिन वक़्तु जीअं माना शर्जील इनाम महिमान आहे, उन मां असांखे उमेदु आहे, उन वटि विया पिया आहियूं, उनखे असां चयो पिए आहे ऐं उन बि आसिरो ॾिनो आहे त तव्हांजा इहे जेके माना बुनियादी मसइला आहिनि उहे हल कंदासीं। ऐं साईं तारिक शाह जेको आहे सो माना लाइट जी महिरबानी कई आहे त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां मुतहद थी करे ॻोठाणा सभु गॾिजी जदोजहद कंदासीं त अलाह असांजा हुननि खे बि ॾींदो ऐं जेके जिन सहूलियतुनि खां असां महिरूम आहियूं उहे इनशा जेको असां माना हल थियंदियूं ऐं उहो असांजो राइट बि आहे, असांजो हक़ बि आहे। उन जे लाइ हींअर जीअं तव्हां हिते पहुता आहियो, इहा अफ़ज़ल शइ मीडिया ते बि ईंदी ऐं उनखे हल थियणु खपे ऐं हल थींदी। कमकार कयो बाबा बेरोज़गार वेठा आहियूं। बेरोज़गार? जी जी। अच्छा, का नौकिरी वोकिरी कोन थी मिले? न सर, कुझु बि कोन थो मिले। तक़रीबन असांजो सॼो ॻोठु बेरोज़गार आहे। जेके बि नौजवान तबिको आहे, पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि, उहे बि बेरोज़गार आहिनि। स्कूल बि असां वटि कोन्हे को, रोड रस्तो बि कोन्हे, गैस कोन्हे। हीअ कूनर ऑयल फील्ड असांखे तक़रीबन 1.5 किलोमीटर आहे। उन जे तरफ़ां बि असांखे का सहूलियत कोन्हे। गुज़र सफ़र ईअं बसि माल वजो आहे, उन जो खीर खटे मामड़ी जान हले पियो। वोट असां सॼी ज़िंदगी पी पी करे ॾिना आहिनि, अञा बि उमेद आहे ॾींदासीं। ऐं उमेदवार इहे जेके ईंदा आहिनि उन टाइम में बसि वॾा वाइदा करे वेंदा आहिनि, हीअं थींदो हीअं थींदो, स्कूल मिलंदो, गैस मिलंदो, रोड मिलंदो, पर वरी उहे असांजो तक़रीबन सुञाणू बि कोन थींदा आहिनि। वरी जॾहिं महिल इलेक्शन जो टाइम ईंदो आहे त वरी बि उन्हनि जा साॻिया उहे मेला, उहे कचहरियूं, इन्हनि जी तरफ़ां असांखे का बि शइ कोन मिली आहे। तव्हां घणो पढ़िया आहियो? सर असां अणपढ़ियल आहियूं। अणपढ़ियल? जी सर। पढ़ी न सघियो? जी सर। टंडो जाम पढ़ो आहे या पासे में कोई ॻोठ? सर रोड रस्तो ई कोन, अहिड़ो को प्रोग्राम को सहूलियत ई कोन हुई, किथे पढ़ूं। बाक़ी जेको ॿिया नौजवान छोकिरा पढ़िया आहिनि, हाणे छोकिरा ॿिया काफ़ी पढ़ियल आहिनि, उन्हनि जे लाइ का रोज़गारी कोन्हे का। सर वॾेरशाही आहे न, सभु कमु वॾेरनि जे हथ में आहे। पोइ इन जे करे ग़रीब ॻोठाणा जेके बि आहिनि उहे सभु रहिजी था वञनि। वॾेरशाही आहे, वॾेरा वॾेरा सभु ख़ुशि आहिनि, ग़रीबनि खे कुझु बि कोन थो मिले। असां ग़रीब सैयद आहियूं, असांजो को वैल्यू ई कोन्हे। साईं मौज़म अली, कहिड़ा हाल अथव? अल्लाह जा करमन, मालिक जा एहसान। घणो पढ़िया आहियो? सर आऊं फर्स्ट ईयर में हाणे पहुता आहियो? जी। अच्छा, किथे कहिड़ी कॉलेज में वेंदा आहियो? अञा विया कोन्हे हूं कॉलेज, तक़रीबन बंदि आहिनि फ़िलहाल। हा, कोरोना जे करे जेको हा, आहे बंदि आहिनि। मैट्रिक कई अथव? जी। अच्छा, अॻिते केसि ताईं पढ़ण जो इरादो आहे? बसि इंशाल्लाह जेसि ताईं हयाती आहे कुझु न कुझु थींदासीं। अच्छा, यूनिवर्सिटी ताईं पढ़बो? जी जी। अच्छा, ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि, थोरो हुन ते रोशनी विझो। ॻोठ में जीअं त तव्हां ॾिसंदा आया आहियो, न का रोड जी सहूलियत आहे, न ई त गैस जी सहूलियत आहे, ऐं न ई त ॻोठ में कोई अहिड़ो स्कूल आहे या डिस्पेंसरी वग़ैरह कुझु बि कोन्हे। वाटर सप्लाई जी स्कीम? न वाटर सप्लाई जी स्कीम बि कोन्हे। घटियूं भला पकियूं आहिनि? न घटियूं बि तक़रीबन ॾिसंदा था रहो तव्हां, कोन्हनि पकियूं। अच्छा जी। गटर लाइनूं के कढी ॾिनियूं अथनि तव्हांखे? न। पोइ बारिशुनि में त तव्हां ॾाढा ॾुखिया थिया हूंदव? जी सर, बिल्कुलु थींदा आहियूं। जेसि ताईं सुके न, पाणी वञे न, तेसि ताईं केॾांहुं वञी न सघंदा आहियूं। इमरजेंसी में का बीमारी बड़ी थिए त पोइ बसि उन पाणी विचां करिणो पवंदो आहे। अच्छा जी। भला वोटनि जे लाइ त तव्हां वटि ईंदा हूंदा न? ईंदा आहिनि, बिल्कुलु ईंदा आहिनि। इलेक्शन जो टाइम ईंदो आहे, वॾा वाइदा करे वेंदा आहिनि, पर पूरो को बि वाइदो न थींदो आहे। वरी ग़ाइबु, वरी जॾहिं इलेक्शन जो टाइम ईंदो आहे वरी उहे साॻिया वाइदा कंदा आहिनि, पूरा कोन था थियनि, वरी इलेक्शन, वरी वाइदा, वरी इलेक्शन। जी बिल्कुलु इहो। आख़िर तव्हांखे छा करणु खपे, तव्हां जेके ॻोठाणा आहियो? असांखे इहा ई जदोजहद करणु खपे। जीअं त हींअर लाइट लॻी आहे, अहिड़े नमूने सां कोशिशि करणु खपे। जीअं हींअर तव्हां आया आहियो, सोशल मीडिया जो सहारो वठणु खपे, जीअं त असांजी ही महफ़िल वस वारनि ताईं पहुची सघे ऐं कुझु करे सघनि असांजे लाइ। ॻोठ सतह ते का कमेटी, का तंज़ीम ठाहे जदोजहद नथा करे सघो? जी सर, हाणे बिल्कुलु कयूं था। जीअं त हीउ प्रोग्राम रखियो आहे, असांखे तक़रीबन सभु वस वारा ॾिसी सघनि था ऐं उमेदु आहे त असांजे लाइ कुझु न कुझु कंदा।
हसन शाह कहिड़ा हाल अथव? खैर अलाया करम सर तबियतूं ठीकु मौला अथव? आया एहसान करम औलादड़ो आहे? न सर ओलादड़ो कोन आहे हाँ, शादी कान कई अथव शादी छा? हाणे कई आहे हाणे कई ॿ टे महीना थिया आहिनि अच्छा, पजी अथव सुवारी में? हा हा हा, देर सां माना शादी कया? सही हा ग़रीब जे करे बेरोज़गारी उन जे करे बेरोज़गारी जे करे हा। पैसो ॾोकड़ कोन हुयो? हा ॿाहिरि घणा आहियो? हिकिड़ो ई आहे सर अकेला आहियो? हा। बाबा साईं आहे? बाबा साईं आहे कंदा छा आहियो? मज़ूरी कंदा आहियूं शहर में राधन नगर राज़न सां? हा तगारी जी मज़ूरी। तगारी मज़ूरी घणी मज़ूरी आहे अॼुकल्ह? 500 रुपया मिले थी तारीख़ 500 रुपया? हा 500 मां छा थींदो? बस मिड़ई गुज़र कयूं पिया वांदे वेहण खां वांदे वेहण खां त भलो हा आहे, न, कजे कजे न, पोरियूं हा। कजे, भली ॻाल्हि आहे। भला ॻोठ में मसाला कहिड़ा अथव? ॻोठ में सर न लाइट आहे अब हाणे मिली आहे 2 महीना 3 थिया आहिनि पहिरीं कान हुई ईअं हुआसीं ऐं गैस बि कोन्हे को स्कूल बि कोन्हे को ऐं अस्पताल बि कोन्हे का रोड बि कोन्हे को घटियूं बि कचियूं आहिनि बेरोज़गारी बि जाम आहे को बि माण्हू रोज़गार सां लॻल न आहे बसि को मज़ूरी कंदो आहे को ज़ाल माल आहे खीर बीर खपाईंदा आहिनि उन मञा गुज़र कंदा आहिनि हा भला ॻोठ में की बीमारियूं वग़ैरह? बीमारी सर अहिड़ी का ख़ासि कोन्हे का मलेरिया ऐं इहो सिस्टम आहे मच्छरनि जो मच्छर जाम था थियनि असां वटि बरसाति थिए थी त पोइ मच्छर जाम थींदा आहिनि कारी साई जी टेस्ट कराई अथव? न सर असांजे ॻोठ में कोन कराई आहे हिते आस पास त कारी साई तमामु घणी आहे। असां वटि कोन कराई आहे असां वटि ज़ाहिर कोन थी आहे अञा तव्हां टेस्ट ई न कराई? टेस्ट कोन करे हा अल्लाह ख़ैर कंदो, हा ज़ाहिर न थिए रब करे, पर टेस्ट कराइणु तमामु ज़रूरी आहे। हा छा भला तव्हांजे ॻोठ मां नौकिरियूं घणनि माण्हुनि खे? 2 माण्हुनि खे आहिनि सर बाक़ी ॿिया सभु बेरोज़गार? बेरोज़गार सभु सरकारी नौकिरियूं 2 माण्हुनि खे आहिनि एॾो वॾो ॻोठ, एॾी बेरोज़गारी, पोइ वोट त कंदा हूंदव न? हा सर वोट ॾियण ईंदा आहिनि वॾा माण्हू ईंदा आहिनि वॾा वॾा वाइदा करे वेंदा आहिनि सेठ बदर ऐं इहे असांजे जूजा ॿिया बेड़ा आहिनि एम जेके आहिनि वॾा वॾा वाइदा करे वेंदा आहिनि पारींदा को बि कोन आहिनि असीं वरी वेंदा आहियूं त पोइ असर आहे सुभाणे अचिजो परीं अचिजो वरी अचिजो पोइ उन असर असांजो माल बुख मरंदो आहे पोइ उन करे परियां वञूं ई कोन पंहिंजे माल खे संभाले वेठा आहियूं। साईं ताजो सां ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह आया करम कीअं आहिनि? रब या एहसान ॿुधो अथव यूनियन जा लीडर आहियो? जी जी हा, भला हिन ॻोठ में मसाला कहिड़ा आहिनि? ॻोठ में त वॾा मसइला आहिनि अलाह पूरी कंदो बाक़ी ॿिए कंहिंजी जाइ कोन आहे छो जो जेको बि हेसि ताईं हिन खां असांजे वॾनि खां असांजा वॾा जेके आहे वोट ॾींदा वॾेरनि खे जेका हक़ीक़त आहे कंहिं ते बि थोरो कोन कंदा को बि जेको वॾेरो ईंदो न उन ते थोरो करे छॾींदा पोइ साईं अमजद शाह असांखे चयो तव्हां वोट ॾींदा आहियो वॾेरनि खे तव्हांजा कम बि वॾेरा कंदा पोइ अॻे साल असां 2-2 साल पहिरीं 2008 खां असां जेको MPMN खे डायरेक्ट वोट ॾिना आहिनि जंहिंमें साईं अमजद शाह मुंहिंजे नाले हीअ लाइट ॾिनी जेका 4 साल 5 ते वरी केस पिए हलिया हींअर वरी उहा लाइट 2010 में पोल लॻल आहिनि ट्रांसफर लॻल आहे उहो हींअर 4 महीननि खां साईं तारक शाह चालू कराए ॾिनी आहे 5 मीटर मोकिलींदा अथनि अञा 5 रहियल आहिनि रोड बोड को बि कोन्हे गैस रोज़ानी असांजे OGDC तरफ़ां मापूं थींदियूं आहिनि जॾहिं कोई असां हड़ताल करे शोर कंदा आहियूं त ॿिए ॾींहुं वॾियूं गाॾियूं ऐं वरी बि वॾेरनि जा मुंशी मैनेजर को मुलाज़िम या कोई यूनियन जो नुमाइंदो न उहे वॾेरनि जा माण्हू ईंदा आहिनि वॾियूं मापूं करे चवंदा बसि सुभाणे पिया थिए सही तोसां साईं 2 वरी छुटो साल वरी जॾहिं 12 महीने हड़ताल कंदा आहियूं त वरी बि उहे वॾेरनि जा मुंशी मैनेजर ईंदा आहिनि 1-2 ऑफिसर ईंदा आहिनि माप पई हले बसि साईं बेफ़िक्र रहो सुभाणे न परीं आज बसि लेन अचे पई इन कंदे मूंखे 22 साल कूनर प्लाट ते आहे 22 सालनि में का बि फैसिलिटी न ॾिनी वई आहे हिन इलाइक़े खे ऐं सभु वॾेरा जेको हड़प करे मिल्कियत खाईंदा आहिनि मूंखे भले बदिराए न ॾिजंदो कोन आहे हिन खां हिते वॾेरा असां खां रुॻो माल चराईंदा को बि पढ़े न स्कूलनि ते पाबंदी हुई हीअ पाड़े में ॻोठ आहे जिन ते लठियो ज़ी पढ़ंदो अॼु उहे मदरसा आणियो ॻोठ गैस वठियो वेठा आहिनि हाजी शहर खोसो जंहिंखां इहा लाइट बचे थी उन्हनि खे पढ़ण ई कोन ॾींदा त को बि हल तॾहिं थींदो जॾहिं वॾेर शइ ख़तमु थींदी जॾहिं भुटे साहब माण्हुनि खे ॻाल्हाइण जो घस ॾिनूं शाह नवाज़ जूणे जे सनतूं ॾेई असांखे चवंदा लॼो ॻोठ मां उन जाइज़ मसइला ॾिना पर असां सिंधी माण्हू उते ई उते वॾेरनि जे पोयां हलंदा आहियूं का बि फैसिलिटी कोन्हे हींअर वज़ीर आज़म आयो त हर माण्हूअ खे पाबंदी कई वई ऐं यूनियन जे लीडरनि खे अॻे ई ॿधायो वियो ऐं वॾेरा उते अची वेठा त असांखे कुझु ई कोन खपे जॾहिं हुन 3 किलोमीटर 5 किलोमीटर गैस जो ऐलान कयो बिजली जो ऐलान कयो रोड जो ऐलान कयो ऐं अस्पताल ठहे पई मेन स्कूल जो ऐलान कयो शाहिद काका जेको अञा ताईं का बि कुझु न थियो आहे जेका अस्पताल ठहियल आहे त उहा उते ई पई आहे उन में बेडिंग शेडिंग कोन्हे को डॉक्टर बि कोन्हे
ईअं ठलो कोट आयो पिया उन ते चौकीदार हिकिड़ो वेठो आहे कुझु न को घटर आहे न को त को हिते को ईंदो आहे को मरी पवंदो आहे न साम्हूं त पोइ MP में ईंदा आहिनि सो बि 6 महीने अचनि पोइ मरंदी आहे माउ त फाता कंदा आहिनि पीउ जी ॿुधई न बाक़ी केरु निहारे ई कोन इलेक्शन में ईंदा आहिनि ऐं वोट असां खां वॾेरा वठंदा आहिनि 2-3 सालनि खां जीअं वॾेरनि जा वोट बंदि कयासीं त पोइ हा बिजली बि चालू थी आहे 2010 में ट्रांसफर लॻल आहे मुंहिंजे नाले थियल आहे साईं अमजद शाह जी कोटिया मां उहा हींअर चालू थी आहे जो जॾहिं वॾेरनि खे वोट ॾियणु बंदि कयासीं डायरेक्ट MP MNA अचनि त असां उन्हनि सां ॻाल्हायूं हाणे इन्हनि मसइलनि जो हल छा आहे आख़िर हल तॾहिं थींदो जॾहिं असांजो इलाइक़ो पूरो इलाइक़ो मेन देह कुनर वॾे में वॾी असांजी UC में आहे पूरी देह जा माण्हू असां हिकु प्लेटफॉर्म ते हूंदासीं गरजी सरजी असां सभु का हड़ताल कंदासीं तॾहिं इहे नवे नौकिरियूं जेके साईं वटि उहे बि बहाल थींदियूं इन खां अलावा जेकॾहिं असां पाण में मुतमइन न आहियूं न त न नौकिरी OGDC में मिलंदी ॿाहिरि जा माण्हू रोज़ ट्रांसफर थियो पिया अचनि ऐं उते कैंप जो चेयरमैन पिया 80 माण्हू ते कैंप मुकमल आहे जिते 700 माण्हू था रहनि कंहिं वटि कंबल कोन्हे कंहिं वटि छा कोन्हे किथां आणींदासीं इहे सभु पंजाब मां माण्हू आहिनि असांजी तइलीम बि हिननि ॿारनि खे तॾहिं थी आहे जॾहिं OGDC इहा बस ॾिनी असांखे यूनियन जे थ्रू बस जॾहिं स्कूल हलणु शुरू कई आहे उन खां पोइ जिन जी उमिरि 12-15 साल आहे 16 साल आहे उहे छोकिरा असांजा कुनर देह जा पढ़ियल आहिनि बाक़ी इन खां पहिरीं जिन जी उमिरि 20 साल आहे सो को बि पढ़ियल कोन्हे उहो हिते ना हिन ॻोठ में पढ़ियो हूंदो या खिसाने मुरी ते पढ़ियो हूंदो टांगे में चढ़ी बाक़ी को अॻिते लाइ को गसी न मिलियो आहे ऐं हाणे बि आउं क्लियर चवां थो जेसीं बि असां वॾेरनि मां हथ न कढंदासीं न त का शइ कोन मिलंदी साईं सलीम शाह कहिड़ा हाल अथव बाबा शुक्र आहे मालिक अलाह जा करम आहिनि सभु ख़ैर आहे तूं ख़ुशि आहीं बि ख़ैर आहे अहसान वॾी महिरबानी औलादड़ो कहिड़ो आहे जी बाबा अलाह जा शुक्र आहे 2 नियाणियूं आहिनि हिकिड़ो पुटु आहे पुटड़ो छा करे पुटड़ो वेठो आहे मूंसां गॾु उहो बेरोज़गार थियो वेठो आहे नौकिरी वोकिरी कान अथसि नौकिरीअ जे लाइ 2 साल पियासीं सभु कुझु ठाराए में ॾाढो माण्हुनि जे पुठियां लॻो आहियां जंहिंजे करे मूं पंहिंजो पूरो ज़ोर लाथो आहे हा सभु को कागज़ फ़ोटो कॉपी करियो घर में रखियो वेठो आहे बाक़ी मुंहिंजे लाइ कंहिं बि क़दम न खयो छा पोइ गुज़र सफ़र कीअं थिए गुज़र सफ़र बसि मुंहिंजो अलाह ते आहे ऐं ईंदो आहियां मुरीदनि में पोइ को मुरीद साईं सम्झे को ईअं ख़ुदा करण ॾे को कीअं ॾे इहो गुज़ारे ॿियो को बि गुज़र कोन्हे हा ॾुखियो गुज़र आहे न इहो तमामु इहो ॾुखियो आहे पोइ इन मञा इहो पेट बि करियूं अंग बि करियूं बाबा बचिड़े वाल पुटु आहे नौजवान अलाह जे मूं मां लाचारे ॻोठनि जा मूं पुटु पढ़ायो टंडे ॼाम में पोइ OGDC जी बस निकिती पोइ इन मूंखां सहारो वठी पोइ पुटु पढ़ायमि अॼु पुट जा 2 साल पियासीं सभु ठहिया रखिया आहिनि ऐं ॾाढो माण्हुनि जे पुठियां हलियो आहियां पर मुंहिंजी हिकु बि कंहिं न मञी वोट त वरिता हूंदऊं साईं वोट वरितऊं साईं मेमन साहिबु सरजिल साहिबु जीअं अजरक वरिती आहे उहो ई मूंखे सूरु वॾो आहे असां सभिनी अजरक हुनखे विधियूं वरी असां अखियुनि न ॾिठो भला ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि ॿिया ॻोठ में मसइला असां वटि न गैस आहे न असां वटि को इहो वाटर सप्लाई आहे न स्कूल आहे कुझु बि न आहे पकियूं आहिनि घटियूं पकियूं अधु ॻोठ में आहिनि सिर्फ़ु अधु अधु माना अधु में कमरे अधु जो अञा अधु ॻोठ खां सवाइ ईअं ख़ाली पियो आहे गटर जूं नालियूं भला तव्हांखे कोन ठाहिनि न कोन ठाहियूं असां वटि आया ई न आहिनि वाटर सप्लाई जी काई वाटर सप्लाई जी कुझु बि कोन आयो आहे सुई गैस ते असां आसपास वेझी थी वञे सुई गैस आसपास वेझी वञे पई पर असांखे न मिलियो आहे तव्हां को ॾोहो कयो छो बसि असां इहो ॾोहो कयो जो असां बसि ग़रीब आहियूं कंहिंखे साईं साईं कोन था करियूं असां अलाह खे साईं साईं कंदा आहियूं वेठा आहियूं अलाह ते रखियो पर वोट त ॾियो था न वोट ॾियूं था वोट बसि उन महिल अचनि था ॾाढा भाकर था विझनि वॾेरा ही हू उन्हनि सां गॾिजो अहिड़ा था भाकर विझनि जो चुने हीअ अॼु त असांजा माॻी पुट थिया बीठा आहिनि पोइ त असांजा पे बि नथा थियनि ॻोठ में भला ॿियूं के बीमारियूं आहिनि छा अलाह पनाह ॾे ॿी बीमारी का बि कान्हे बाक़ी बेरोज़गारी बीमारी आहे जंहिंमहिल मुंहिंजा भाणे जा आहिनि मुंहिंजा सौटनि आहिनि सौटनि जा पुट आहिनि मुंहिंजो पंहिंजो पुटु आहे मुंहिंजो भाइटो आहे पर केतिरा आऊं तोखे ॿुधायां इहो रुॻो मुंहिंजे पंहिंजे केर जा सभु माण्हू इहे वीचारा बेरोज़गार वेठा आहिनि जिन पढ़ियो तिन खे नथियूं काठियूं करणु अचनि नथो गाह करणु अचे नथी गुॾ करणु अचे हाणे उहे माइटनि जे हवाले आहिनि माइट बेरोज़गार पोइ पिनी पारियूं ॿियो छा करे प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे वक़्तु आहे नंढड़ी साहे जो मूंसां गॾु रहिजो
साईअ खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार अचो त पाण ॻोठाणनि सां गुफ़्तगू करियूं। पढ़ो था? जी हाँ, छा में था पढ़ो? नूरशाह कॉलेज इंटर क्लास में पढ़ूं था। अच्छा, इहो त कॉलेज किथे आहे? टंडोजाम में आहे। टंडोजाम में आहे, माना हितां खां 7 किलोमीटर परे आहे न? जी हाँ। पोइ कीअं तव्हां वञो था, अचो था, कीअं अचणु वञणु थिए थो? बस आहे, पोइ केॾी महिल लेट केॾी महिल जल्दी था पहुचूं, पोइ कॉलेज वारनि खे बि आहे प्रेशर त जल्दी रसो, पोइ बस केॾी महिल जल्दी ईंदी आहे त पोइ पहुची वेंदा आहियूं, जे न त पोइ पंहिंजे हिसाब सां। वरी पोइ देरि थियो वञे? जी हाँ, देरि थियो वञे हली। केसि ताईं पढ़ण जो प्रोग्राम आहे? यूनिवर्सिटी में पढ़ंदो न? जी इंशाल्लाह यूनिवर्सिटी जी तयारी कयूं पिया ऐं पढ़ंदासीं इंशाल्लाह यूनिवर्सिटी में। ॾाढो सुठो। छा था थियणु चाहियो पढ़ी? ऐं डॉक्टर थियणु चाहियां थो। डॉक्टर छो था थियणु चाहियो? छा ख़िदमत कंदो? छाजे लाइ था थियणु? जी ऐं पंहिंजे ॻोठ लाइ डॉक्टर थियणु चाहियां थो। असांजे ॻोठ में न अस्पताल आहे, न स्कूल आहे, न छा आहे, न छा का शइ कान्हे का। तव्हांजे ॻोठ में स्कूल बि कोन्हे को? जी। तव्हां इस ताईं कीअं पढ़ियो? जी असीं बसनि में वियासीं या माना मोटरसाइकिलुनि ते कंहिंसां गॾिजी वियासीं, वञी पढ़ियासीं ऐं हाणे असीं इंटर में आहियूं। इंशाल्लाह यूनिवर्सिटी क्रॉस करे हिते असीं महिनत कंदासीं, अॻिते वधंदासीं। अलाह कंदो, इंशाल्लाह ज़रूरु थींदो। ॻोठ में ॿिया मसाला तव्हां सां कहिड़ा आहिनि? मसइला त इलाही आहिनि, जीअं गैस जो मसइलो आहे, लाइट जो मसइलो बि इलाही देरि खां पोइ हाणे हल थियो आहे, गैस जो मसइलो आहे ऐं ड्रेनेज जो मसइलो आहे, वाटर सप्लाई जो मसइलो आहे ऐं अहिड़ा कई मसइला आहिनि जेके अञा ताईं हल कोन थिया आहिनि। अच्छा, ॻोठाणनि जो गुज़र सफ़र छा ते आहे? गुज़र सफ़र बनी बारो आहे, माल आहे, उन ते गुज़र सफ़र आहे। अच्छा, ज़मीनूं पंहिंजूं आहिनि या हारपो आहे? हारपो आहे। हारपे तक आहे, पंहिंजी ज़मीन न आहे? जी न, पंहिंजी ज़मीन आहिनि की हिकिड़े ॿिनि घरनि में आहिनि पंहिंजियूं ज़मीनूं, उहो बि जाम कोन आहिनि, 1-2 एकड़, वधीक सभिनी जो हारपो आहे। बकादार छा कहिड़ा हाल अथव? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु तबियतूं ठाक। ठीकु आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ॻोठ जा ठाक। कहिड़ा मसइला आहिनि? ॻोठ जा सर मसइला तमामु घणा आहिनि। पहिरीं ॻाल्हि त रोड बि न आहे, स्कूल न आहे, गैस न आहे, न वाटर सप्लाई आहे, कुझु बि न आहे त तमामु पीपी खे वोट ॾियूं था, पोइ बि जॾहिं अचनि था त बसि ओॾी महिल चवनि था तव्हांजा हर मसइला हल कंदासीं, तव्हांखे ड्यूटियूं ॾींदासीं, तव्हां असांखे वोट ॾियो। बाक़ी जेॾी महिल वोट वठियो वञनि था, पोइ वरी असांजी न सार न संभाल, वञूं था उते त उते बि चवनि था बसि अॼु आहे कोन, या हींअर वेठो आहे, हींअर सुतो पियो आहे, पोइ अचिजो, वरी वेंदासीं त अॼु निकिरी वियो आहे ॿिए पासे, ईअं करियो असांखे वापसि मोटाए छॾियो। इलेक्शन भेरी भला पोइ छा कंदा आहिनि? इलेक्शन पहिरियों ईंदा आहिनि त पोइ चवंदा आहिनि त बसि असां तव्हांखे जेको रोड बि ॾींदासीं, स्कूल बि ॾींदासीं, तव्हांखे ड्यूटियूं बि वठी ॾींदासीं, तव्हां रुॻो असांखे वोट ॾियो। पोइ वोट ॾींदा आहियूं त पोइ कुझु बि न आहे। अहमद शाह बादशाह ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा करम तां ख़ुशि ख़ैर, पूरी टीम ख़ुशि, तव्हांजी संगत साथ सॼो ख़ुशि, अल्लाह सलामत रखे, अवांजो टीम जो ख़ैर हुजे, तव्हांजो बि ख़ैर हुजे। आमीन। दुआउनि में असांखे बड़ी हमेशह पिया यादि इंशाअल्लाह इंशाअल्लाह ख़ैर पर कंदो। हाणे ॾियो हाल अहवाल पंहिंजे ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि, कहिड़ियूं सहूलियतूं मिलियूं आहिनि, कहिड़ियूं न मिलियूं आहिनि? साईं तव्हां सां इहा पुछो त बाक़ी तव्हांखे सहूलियत कहिड़ी खपे, बाक़ी इहो पुछंदो कहिड़ियूं सहूलियत मिलियूं त मिलियूं ई कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा त सहूलियतूं आहिनि कहिड़ियूं त आहिनि ई कोन। हाणे वेठा ॻणींदा ईंदा हेतिरियूं सहूलियतूं, हेतिरियूं फलाणियूं, इहे त मुंहिंजे ख़्याल में सम्झ में ॻाल्हि कान थी अचे त एतिरियूं सहूलियतूं ॾेई कोन, पाकिस्तान वटि ई कोन्हे सहूलियतूं। बाक़ी जेके थोरी घणी सहूलियत का गैस जी ॿिए जी असांखे मंज़ूरु थियल गैस बि आहे, पर न ॾियण करे वॾेरा शाही आहे, ॿियो कुझु कोन्हे। वोट वठण जे लाइ असां वटि ईंदा आहिनि, पोइ वरी असांखे निहारींदा ई न आहिनि। इहा एसी त पोज़ीशन आहे हिननि जी। बाक़ी ॿियो हाणे अलाह ख़ैर करे, हर को पंहिंजो रिज़्क़ में जो अलाह साईं ख़ल्क़ कयो आहे तंहिंमें खाऊं पिया। को पको करे ॾिनो अथनि को लिंक रोड जा? साईं रोड असांजो जेको मंज़ूरु शुदा जेको रोड हो दरगाह सईद बुढ़े संघार जे नाले सां मंज़ूरु थियल हो, हज दरिया खां नाए खां टो दरगाह ताईं हो। सो कुझु वॾेरनि पंहिंजे मर्ज़ी जा पैसा वठी खाई विया, बजट हू खाई विया, अलाए असांखे रोड मंज़ूरु न थियो। उन मंझि असांखे वरी रिशार्ट में असांखे टुकुर हितां रोड मिलणो हो, सो असांखे कोन मिलियो। त मेन रोड ई न ठहियो त असांखे छा मिलंदो? उहो रोड मंज़ूरु थियल आहे, बाक़ाइदे उहो नवीद कमर साहिब जे तरफ़ां मंज़ूरु करायल आहे। उहो असांजो यको भराई थियल आहे, काफ़ी टुकर भराई थियल हुई, पोइ असांजो रोड उहो खाई वियल आहे। हिते वॾेरा आहिनि जेके नुमाइंदा बि आहिनि पीपल्स पार्टी जा, उन्हनि पाण में गॾिजी करे उहो कमु कयो। बाक़ी असांखे ॿी का बि सहूलियत कान्हे। असां ज़मीनदार न आहियूं, असीं सिर्फ़ु वोटर आहियूं ऐं जमहूरियत जे हिसाब सां असीं हलंदा आहियूं। इन जे करे असांखे वोट न मिलंदो। वॾेरा हुजूं न त वरी घणे बनी बारो हुजे, कुझु असांजी उथी वेठी हुजे त करे असांजा वॾेरा ॿुधनि ॿिया बि,
त हिते वोट त वॾेरनि जा आहिनि, असांजा त कोन्हे, असीं त ग़रीब आहियूं, असांजा वोट आहे ई कोन। ॻोठ जा मसइला ॿुधायो त कीअं पियो वक़्तु गुज़रे, कहिड़ा तव्हांखे सरकार मसइला हल करे न आहिनि या कहिड़ा रहियल आहिनि? बाबा असांजे ॻोठ में माना सरकारी त का बि सहूलियत न आहे, सदियुनि खां वठी माना ॻोठ आहे मुंहिंजे बाबा साईं नाले जा ॻोठ सैद कामिल शाह, पर हिन में का बि सरकारी न रोड आहे न रस्तो आहे न माना सम्झि गैस आहे। गैस जी 2 टे चकर माना माप कराई त साईं माना जामोद साहिबु साईं अमीर शाह तॾहिं MP में न तॾहिं थी हुई, पर उन बि माना उनजो को बि माना रद्द अमल न निकितो, कुझु बि कोन मिलियो। ऐं न स्कूल आहे ॿारनि जो, ॿार वीचारा असांजा ईअं ई आहिनि, हितां वेंदा आहिनि दरिया खान आहियूं तक़रीबन 2 किलोमीटर पंधु आहे हितां, पोइ हुते वञी पढ़ंदा आहिनि। ऐं ॿी का बि सरकारी न स्कूल आहे न गैस आहे, हा न वरी के न का न ड्रेनेज सिस्टम बि कोन्हे, न वाटर सप्लाई आहे। ऐं वॾी ॻाल्हि त असांजे ॻोठ वारा जेके बि नौजवान सैयद आहिनि सभु बेरोज़गार आहिनि, कंहिंखे बि रोज़गार कोन्हे। न न हिते कंहिंजी बि ड्यूटी न आहे साईं, गुज़र सफ़र हिते पंहिंजो आहे, भला हार पोइ ॿियो कंदा आहियूं, उन में गुज़र सफ़र कंदा आहियूं। मारड़ो ॿारड़ो मयूं ॿियूं आहिनि, को खीर खपाईंदो आहे, उहो माना तारीख़ कमाइणो हूंदो आहे, उहो कीअं ईअं गुज़र सफ़र हले पियो बसि। तारीख़ घणी थी मिले मज़ूरी जी? बसि पोइ 400-500 रुपया मिलनि था छोकिरनि खे, पोइ को केले ते दड़ ते वञे, को केॾा वञे, को केॾा ईअं करियो माना जान पिया हलाइनि। ॾुखियो वक़्तु पियो गुज़रे? तमामु ॾुखियो। जी बिल्कुलु वोट ॾींदा आहियूं, हर साल ॾींदा आहियूं जॾहिं बि इलेक्शन। बिल्कुलु वरी उन्हनि खां मसइला त वठो न साईं, जेॾी महिल वोट वठण था अचनि ओॾी महिल त असांजा सम्झो त पुट आहिनि, पोइ त असांजा पीउ थियो पियो रहनि ॿुधई, सो ओॾी महिल त घणी असांखे आसरा था ॾियनि, बाबा तव्हांखे ड्यूटियूं मिलंदियूं, सभु कुझु मिलंदो, ऐं पछाड़ियो असां लाइ केरु अचे बि कोन, वाइरब कोन थो करे। साईं हाणे छा तव्हां ई माना ॿुधायो, जेको साईं आहे असांजो, जेको CM आहे जेको सिंध जो असांजो, उहो सैयद आहे, ठीकु आहे, उन जे बावजूदि बि असांजे सैयदनि मां कंहिंखे बि ड्यूटी कान्हे। तव्हां सैयद सदाईं CM हूंदा हुओ, उन खां अॻु में वरी क़ाइम अली शाह उहो बि सैयद हुयो? बिल्कुलु हुयो, पर असां वारा सैयद ॿिया जेके बि MP MN थींदा आहिनि उहे वरी पंहिंजे क़ौम खे सुधारींदा आहिनि, पर असां वारा जेके वॾा आहिनि उहे क़ौम ई न कंदा आहिनि। नाज़रीन, ॻोठ कामिल शाह यूनियन काउंसिल सावण खान गोपांग तालको हैदराबाद में अचे थी। टंडे जाम खां ओभर तरफ़ 8 किलोमीटरनि जो सफ़र तय कबो ऐं हैदराबाद खां बि ओभर तरफ़ 22-23 किलोमीटरनि जो सफ़र तय कबो त अची हिन बस्तीअ में पहुचबो। हिन बस्तीअ में 100 खां मथे घर आहिनि, जॾहिं त आबादी बि 1000 जे लॻभॻि ॿुधाई वञे थी, ऐं हिन बस्तीअ में सिर्फ़ु ई सिर्फ़ु सैयद बिरादरी जा माण्हू रहनि था। अलमनाक ॻाल्हि इहा आहे त हिन बस्तीअ में न छोकिरनि जो ऐं न ई नियाणियुनि जो को हिते स्कूल मौजूदु आहे। वाटर सप्लाई जी स्कीम हिन बस्तीअ खे मिलियल कोन्हे का, सुई गैस आसपास खां गुज़री रही आहे, पर हिन बस्तीअ खे सुई गैस मिलियल कोन्हे का। ड्रेनेज जो हिते को बि निज़ाम कोन्हे को, ऐं जॾहिं बारिशूं पवंदियूं आहिनि त हिन बस्तीअ जा माण्हू तमामु वॾी अज़ियत मां गुज़रंदा आहिनि। घटियूं कुझु पकियूं थियूं इब्तिदाई तौर ते, पर उहे बि अध में रहिजी वियूं। नतीजे में उहो सॼी बस्तीअ जूं जेके घटियूं आहिनि उहे पकियूं न आहिनि। हिन बस्तीअ जी आबादी चङी ख़ासी आहे, पर पोइ बि हिते डिस्पेंसरी मौजूदु कोन्हे को। ऐं नाज़रीन, लिंक रोड जेको किलोमीटर या 1.5 किलोमीटर थींदो, उहो बि भॻल टुटल ऐं कची हालत में आहे। हितां जा माण्हू ग़रीब आहिनि, गुज़र सफ़र चौपाए माल ते कनि था, के मज़दूरियूं कनि था, के हारपो बि कनि था, जॾहिं त हेॾे वॾे ॻोठ मां सिर्फ़ु 2 माण्हुनि खे नौकरियूं मिलियल आहिनि। हिन बस्तीअ में जीअं त गुरबत आहे, उन जे करे बीमारियूं बि आहिनि। मलेरिया, चमड़ी जूं बीमारियूं हिते आम जाम आहिनि, जॾहिं त हिन माण्हुनि कारी साई जी का बि टेस्ट न आहे कराई, तंहिं करे हिननि खे इहा ख़बर ई न आहे त हिननि जी बस्तीअ में कारी साई जा केतिरा मरीज़ आहिनि। तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन ॻोठ जा माण्हू हेपाटाइटिस जी टेस्ट ज़रूरु कराइनि। नाज़रीन, सैयद कामिल शाह जी बस्तीअ जा किस्सा ऐं कहाणियूं अव्हां ते पहुतियूं। हितां जो वॾो अलमियो इहो आहे त हिन जदीद दौर में जॾहिं सूबाई सरकार तइलीमी एमरजेंसी लागू कई आहे, तॾहिं हिन बस्तीअ में स्कूल मौजूदु कोन्हे। केॾो इहो अलमियो आहे त हीअ हेॾी सारी आबादी रखंदड़ जेका बस्ती आहे, उनखे प्राइमरी स्कूल कोन ॾिनो वियो आहे, ऐं हितां जा अक्सर ॿार अणपढ़ियल आहिनि। कुझु ॿार आहिनि जेके टंडो जाम पढ़णु वञनि था, या 2-3 किलोमीटर सफ़र करे आसपास जे ॻोठनि में पढ़णु वञनि था, पर जीअं त हिते गुरबत आहे, हिते बेरोज़गारी आहे, अक्सर माण्हू बेरोज़गार आहिनि जिन जो गुज़र सफ़र चौपाए माल ते आहे, त उहे पंहिंजे ॿारनि जे तइलीम जो ख़र्च बि अफोर्ड नथा करे सघनि। ऐं हिननि खां वोट बि वरिता वञनि था। जीअं ॻोठाणनि ॿुधायो त
त असां सदाईं वोट ॾींदा आहियूं ऐं पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा आहियूं, पर उहे नुमाइंदा वोट वठी वञण खां पोइ वरी कॾहिं वापसि कोन ईंदा आहिनि। नाज़रीन, आऊं हिन सैयदनि जी बस्तीअ मां अव्हां खां मोकिलियां थो। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿी बस्ती, कंहिं वेढ़े, कंहिं पाड़े में पंहिंजी मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।